अरे भाई यज्ञ भगवान जी धर्म पत्नी जो नालो तो दक्षिणा देवी। दक्षिणा के बिना यज्ञ सफल न थींदो आहे। जे स्वाहा के बिना वो पुरोडाश सफल न थींदो आहे, आहुति सफल न थींदी आहे। त अहिड़ी तरह सां दक्षिणा न ॾियो त यज्ञ सफल न थींदो आहे। ब्राह्मण पसीना वाहे वाहे घणा ॾींहं वीचारो पूजन अर्चन करे उनखे दक्षिणा ई न ॾियो त यज्ञ सफल थींदो कॾहिं? हलो हे त तव्हां मान लो ठीकु आहे, यज्ञ आहे, यज्ञ न करायो, भोजन कराए बि छाजे करे उन्हनि खे असां दक्षिणा ॾींदा आहियूं, लिफ़ाफ़ो ॾींदा आहियूं? ख़बर त संत ॿुधाइनि था इन करे कि असां रोटी खाराईसीं, वरी लिफ़ाफ़ो बि असां ई था ॾियूं कि इहो तव्हां भोजन करे असां ते उपकार कयो आहे। ईअं न आहे कि असां तव्हांजे मथां अहसान कयो आहे रोटी खाराए, कि तव्हां आयव असांजे भोजन खे, असांजे किर्त कमाईअ खे, असांजे धन खे, असांजे अन्न खे, असांजे परिवार खे, असांजे मकान खे, या घर वेठे बि भोजन खारायो त असांजे अन्न धन खे तव्हां सेवा खे पवित्र कयो। इहा तव्हांजी कृपा आहे, हीअ असांजी कृतज्ञता आहे, उहा दक्षिणा आहे। इन करे कि भोजन कराइण वारे खे, सेवा करण वारे खे मन में बि अभिमान न अचे त मां हिनखे भोजन करायो, मां हिनखे दक्षिणा ॾिनी, मां हिनखे सेवा कई, हिनखे मां गिफ्ट ॾिनी, उपहार ॾिनो। न, इन करे दक्षिणा ॾिनी वेंदी आहे। चओ हरे राम हरे कृष्ण। इहो ॾिसो, इहे असांजे वैदिक सनातन में कहिड़ी रहस्य जी ॻाल्हियूं। असां त ईअं सम्झंदा आहियूं अरे महिनत कई अथई पेमेंट आहे, जीअं मज़दूर वीचारे महिनत कई आहे उनखे पेमेंट आहे, गायक आयो ॻायो उनखे पेमेंट आहे, ब्राह्मण देवता आया, न भाई न, कृपा आहे। भुगतान पेमेंट ई शब्द न चओ, इहा कृतज्ञता आहे यजमान जी, धन्यवाद आहे, अहो भाव आहे कि तव्हां कृपा